नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोज़दार वॾा मां ख़बर ॾींदा हलूं त बोज़दार वॾा भरसان गुज़रंदड़ मीरवाह केनाल मां पाणी जी बंदी बाद आबपاشي खाते जे अमले ऐं बोज़दार वॾा पुलिस जी मिली भगत सां क्रेन ज़रिए मिटी कढे ट्रैक्टर ट्रालनि ज़रिए वेकिरो करण जो सिलसिलो शुरू कयो वियो, जॾहिं त अफ़गानी पठान खां इरीगेशन अमलो हिकु हफ़्ते जा 10,000 रुपया एवज़ वेकिरो करण लॻा आहिनि। इरीगेशन अमलो पैसा कमाइण जी लालच में मीरवाह केनाल ऐं वाहन खे इंतहाई कमज़ोर हंधनि ताईं सिलसिलो जारी है, जेके अॻे ई इंतहाई कमज़ोर आहिनि। उतां बि मिटी कढी पई वञे। केनाल जे तरे ऐं पासनि खां मिटी कढण सबबि वाह जा कपर इंतहाई कमज़ोर थी विया आहिनि। मिटी कढण वारे हंधनि जे ॿिन्ही पासनि खां ज़रखेज़ ज़मीनूं ऐं वॾी आदमशुमारी वारा ॻोठ आहिनि। अगरि पाणी जी बंदी बाद वाह में पाणी छॾियो वियो त घारा पवण जा इम्कान आहिनि, जंहिं सबबि जानी ऐं माली नुक़सान थी सघे थो। हितां जे सियासी समाजी अॻुवान वज़ीर आला सिंध समेत वसवारनि खे अपील कई आहे त हिन मामले जो नोटिस वठी करप्ट इरीगेशन जे अमले खिलाफ कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।